मूंखे को ॾियण वारो को कोन्हे। हे मुड़ुस मुंहिंजो पोड़ो अथई, फालिज जो मरीज़ हली नथो सघे। जेको औलाद तातियोसीं न पासियूं पढ़ायो असांखे छॾियो हलियो, असांजे पोयां कोन। ही पोड़ो मां जेका वास्ते अल्लाह जे मुंहिंजी मदद कयो, मां पोड़े कया का ख़िदमत कया। जा बीमार आ, फालिज जो मरीज़, ब्लड प्रेशर, शुगर, मां अखियुनि खां नथी ॾिसी सघां, अखियुनि खां बि जॾी थी वई हा। मुंहिंजी न्याणी मूं वटि कुआरी वेठल आ, वाट अल्लाह जे जेको थिएव मुंहिंजी मदद कयो। मां न्याणी कुआरी वेठल आ, मां हुनजो बि किथे को कयासीं। उहा कुआरी न्याणी मूं वटि वेठी आ, उहा बि मूं ते बार लॻो पियो आहे मुंहिंजे न्याणीअ जो। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी का मदद कयो, जेको थी सघेव मुंहिंजी मदद कयो। को सहारो न आहे, अल्लाह जो सिवा अल्लाह अल्लाह पढ़ो ईअं ई वेठो आहे, खट ते वेठो आहे। जेके वटि अल्लाह जी मानी वठी ॾिसां ॾिए थो त खाऊं था, न त ईअं ई बुक ते वेठा आहियूं। अल्लाह चला मूं वटि 1 रुपयो कोन्हे जेको हिनखे मां इलाज करायां। हींअर सॼो ख़र्च में बि वठिजी वियो आहे, पियो थो फत के सॼी राति निंड न आई। अल्लाह जे मुंहिंजी मदद कयो, अल्लाह जे वास्ते, रब जे वास्ते, मुंहिंजे बच्चनि जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। थी सघेव मूंखे मां हिन पोड़े जी कयां, न्याणीअ जी कयां। कुआरी न्याणी वेठी